जी हिते ओला प्रेस क्लब के साम्हूं मुनफ़रत अंदाज़ में हिकिड़ो जोगी फ़क़ीर एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं हिन एहतजाज जे अंदरि हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। जी रोड ब्लॉक कंदासीं, ॿुधो न, इन जे करे असां महिरबानी आहे, ही लतीफ़ साईं जी झोली आहे तो जहाँ असांजे पूरो असांजो कबीले के ने पकड़ा पकड़ी करो ने असां जुल्म करो, जुल्म न करो तव्हांखे खुदा जे हिन फिटाई जे सदके में असां जुल्म न करो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जी लतीफ़ सिंध जा हक़दार आहियूं। असां के जिते किथे गलियुनि में रोडनि ते चौराहे ते जोगियुनि खे पकड़ा वञे त असां सिंध जा हक़दार आयल आहियूं, हिते जा आयल आहियूं, जायल आहियूं, आयल कोन आहियूं सर। असांजी महिरबानी करियो, असांजी मदद करियो। जोगी बिरादर के तव्हांजी को भी पुलिस असांखे न पकड़ो वञे, ॿुधो न। असां सिंध जा हक़दार आहियूं, पाकिस्तानी आहियूं, ॿाहिरि जा न आहियूं, पाकिस्तानी हक़दार आहियूं, पाकिस्तान जा हक़दार आहियूं। तव्हांखे वाऊं ॾेई असां अॻिते करियूं था, पोइ वरी तव्हां असांखे पकड़े में अव्हांखे छा फ़ाइदो मिलंदो? पोइ तव्हां कहिड़ा सिंधी ॿाहिरि आहियो? पोइ हमारा कैसा उर्दू भी है, आपको उर्दू है तो हमें बाउंड दे के आगे करते, सिंधी है तो आगे करते, फिर वो हमारे को फिर के पकड़ते। ये ऐसे नहीं करो, अल्लाह को मानो, खुदा को मनो, असांखे ही जोगियुनि खे न पकड़ियो वञे। पुलिस असांखे नथी छॾे सर, हितां पोइ असां छॾे ॾींदासीं, पोइ वरी चवंदा पुलिस खे नाक पकड़ो, पोइ असां कोन पकड़ंदासीं। हले पियो पंहिंजो प्रेस क्लब ते ज़बरदस्त ज़बरदस्त। साईं असां जोगी फ़क़ीर आहियूं, जोगी फ़क़ीर आहिनि, सिंध धरती भूमि धरतीअ जा मालिक बि आहियूं। बाक़ी छा आहे त असां अणपढ़िया थियासीं, उनजे नांग ऐं भला असां कयूं त इहो नांग भला असांजो हिकु कर्तव्य आहे, असांजो अबे ॾाॾे जो कर्तव्य आहे। अबे ॾाॾे खां नांग भला खणी पियो, अॼु खां वठी 100 साल सदी खां पुराणा जोगी आहियूं। मुर्शिदनि जो चवणो आहे त जोगन सदी ज़ात खे वेसन वधाई, जजी झूठ लॻनि ऐं छतनि मञा छाई, जे गुर खे गॾियासीं कापड़ी। जोगी भोगी कनोटा कनचीर हणी विया वजूद में, फोरूट फ़क़ीर जे रेंबे सां रांदि करे। उन वेले खां ई असां मुर्शिदनि में असां जोगनि खे गायो आहे त उन धरतीअ जा मालिक आहियूं साईं। त असांजो इहो कर्तव्य आहे, कर्तव्य जे विचां ई असांखे ॾाढी नाज़ादियूं पियूं थियनि। पुलिस वारा सिपाही आहिनि, इहे जेको असांखे जोगनि खे रोडनि ते असां पंहिंजो कर्तव्य करे ऐं कर्तव्य करे पंहिंजे बचनि जी रोज़ी कंदा आहियूं। उन्हनि जे करे झले पकड़े असांखे खणियो पिया वञनि। इन जे करे असांजी गुज़ारिश महिरबानी करे जोगनि जो असांजो को मसइलो हल करणु चाहे। इन जो कारण ही आहे त पहिरीं त मां चवां थो अस्सलाम वालेकुम। जी लतीफ़ दरवेशन जी नगरी आहे, असांजो अर्ज़ु इहो ई आहे असां जोगी कबीलो हिते बुनियादी आहियूं, आयल कोन हिते असां जायल आहियूं। असांजो हिसो आहे पाकिस्तान मां, सिंध असांजी सिंधड़ी आहिनि, जीजल मां आहिनि। असांजो इहो ई मुताबिलो आहे त असां जोगियुनि खे तमामु तंग कयो आहिनि। पुलिस एॾो तंग कयो आहे जो हथ सां ॿारू पंहिंजो फन ॾेखारे, उन्हनि खे जलील करे उन सां पैसा वठे, उन्हनि सां पैसा वठे। उन सां अलावा जेको हुनखे वरी चलान लिखे छॾे। असांजो वज़ीर आज़म के बिलावल साहब के उमरकोट जो उस्ताद चीफ सरदार फनकार
बरादरी शाह के जो उनके हथ बधी कुरान जी झोली विधी जा जोगन के तो जा मारे छॾियो न तो असां जोगन के ही जुल्म न करियो। मां उस्ताद जुमन फ़कीर उस्ताद मिस्री फ़कीर जो पुट मां सब दोस्तन के भली कार तो चवांसि जेके इन सिंध धरती में जेके भिटाई जा असां पहदूड़ू आहियूं, असां भिटाई जा फ़कीर आहियूं। उन जे अंदरि जेके फ़कीरनि खे इन दौर में तमामु तंग थो कयो वञे। नवाज़ शाह वञो त उते पकड़नि था, कलंदर में पकड़नि था, लोशारे में पकड़नि था, पर जाॾे काॾे फ़कीरनि खे ज़लील था कनि। जिते पुलिस वारा ॾिसनि था बाबा जोगी फ़कीर आहे, गेड़ू कपिड़ो तुंहिंजी ॻिची में आहे, बाबा पैसा कट, चैलान कयूं था इन गिटारे। बाबा उहो ॾोहो हुजे, गवर्नमेंट के अर्ज़ है कि असां ॾोह कयूं, गुनाह कयूं तो हुकूमत असांखे पकड़े थी सके। जेके ॾोह गुनाह भी ना है तो पोइ हरू भरू के ग़रीबनि खे ऐं उहो पकड़ण ऐं उन्हनि खे ज़लील करणु उहा तमामु सुठी ॻाल्हि न आहे। त असांजो इहा ई मुक़ाबिलो आहे, असांजो दोस्तनि खे इहा ई अर्ज़ आहे त बाबा महिरबानी कयो, इन ग़रीबनि जो ख़्यालु कयो। वोट इलेक्शन अचनि था त जोगन जा ईअं घटि में घटि न तो हज़ारे वोट था थियनि ऐं उहा वोट खणी करे उहा APM ना वरी एसिन में लुकी था पवनि। ईअं न कयो न बाबो, जेकी टाइम इन ग़रीबनि खे बि हक़ ॾियोसि ऐं इन ग़रीबनि खे तंग न ॾियो। असांजो इहो ई रिक्वेस्ट आहे सभु दोस्तनि खे, असां सूफ़ी फ़कीर आहियूं, बाक़ी असां में को बि को ग़लती न बि न थी न ख़ाम ख़ासि ग़रीबनि खे पकड़नि पिया, जोगिन खे पिया पकड़नि। ॿिया पिन वारा तव्हां ॾिसो त कराची में हज़ारे पिया घुमनि, हर हिकु क़ौम जा पिया घुमनि, पर जोगी नांग बला वारे खे पकड़नि था। त इन्हनि खे असां हिदायत था कयूं, महिरबानी कयूं, क़ुरान जे सदक़े में फ़कीरनि खे तंग न कयूं। असांजो इहा ई अर्ज़ आहे।
जी हिते ओलह प्रेस क्लब जे साम्हूं जोगी ज़ात जे जोगियनि ऐं सामियुनि हिकिड़ो मुनफ़रद अंदाज़ में एहतजाज कयो आहे। उन्हनि जो इहो चवणु हो त असां जोगियनि खे गेड़ू कपिड़नि सां पुलिस ॾिसी पूरे सिंध जे अंदरि असांखे पकड़े बहानो ॼाणाए कंहिंखां 5000 कंहिंखां 10,000 कंहिंखां 2,000 तलाशियूं वठी पैसा फुरे रही आहे। सो हुननि इहो एहतजाज कंदे चयो त हीअ असांजे अबनि ॾाॾनि जो वरसे खां वठी मिलियल आहे त असां पंहिंजे फ़न मुताबिक़ ॻाईंदा ऐं वॼाईंदा ऐं ॻोठनि माण्हू ऐं महलनि ताईं पहुचंदा आहियूं। सो हू असांखे जेको रिज़्क़ ॾींदा आहिनि सो उहो बख़्शिश करे ॾींदा आहिनि। ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त हीउ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सरकार असांखे ॻायो आहे। बाक़ी जेके शहर जे अंदरि हिकिड़ो कारोबार करे पेनू फ़क़ीर आहिनि पिननि था, सो असां उन रंग ते न आहियूं पिनंदा जो हिननि खे को पेनू फ़क़ीरनि खे जेके माण्हुनि खे तंग करनि था उन्हनि खे वधणो आहे शहर जे अंदरि वधनि, पर असांखे देहातनि में शहरनि में जिथे किथे तंग करनि था। फारूक मंगवार, सोच टीवी, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.